हेलो बाबा अस्सलाम वालेकुम। डॉक्टर जावेद जुगाड़ी पियो ॻाल्हायां बा। अच्छा हिनखे बुरो पान मुंहं ते हणोसि ऐं नासुन में गुली विझोसि, मेहंदीअ जा 2 गिलास प्यारे हिनखे आराम करायो। वधीक मुंहिंजी क्लिनिक ते अचिजो। हा शाम अचिजो, पोइ वधीक तव्हांखे मां ॾसींदुसि। हा छा थियो आहे बा, छा थियो आहे? सही ने केॾी सोच हिन अग्नि खंड 3 गाॾियूं लारायूं, 8,500 रुपया कटो, हींअर 6,000 रुपया कटो थी वियो। अच्छा पर हुन मां के लॻा वरी हालत आहे, वरी ख़तरनाक वरी हालत आहे हिनखे। no. हिकिड़ो मिंट मां गोगल खां पुछा कयां भाऊ गुलाम सिंह उमराणी खां। हेलो हा भाऊ गुलाम सिंह उमराणी। हा हिकिड़ो पेंशन आयो आहे मोॾे। हा खंड मां टुटो आहे हुनजो, अलाए छा थियो अथसि, मूंखे थोरो ॿुधाईंदो? बाबा हिनखे झटको लॻो आहे। हाँ सेठ जी 9,500 रुपया